ख़बर ॿुधी अथई? कहिड़ी? अॼु गुलबानो वापसि थी रही आहे। हिन खां पहिरियों जो नेमत गुलबानो खे वापसि करे पाण खे उन खां अॻु हुनखे हितां कढणो आहे। शेर बहादुर, सरदार विच में आयल अथई, इहो बि ख़्यालु कजांइ। सरदारनि असांजो ख़्यालु कयो आहे जो असां हुनजो ख़्यालु कयूं? शेर बहादुर, जबल सां मथो टकराइण सां मथो फाटी पवंदो आहे। सरदार बि जबल अथई, जबल। जेकॾहिं सरदार जबल आहे त मां बि तूफ़ान आहियां, उहो तूफ़ान जंहिंजे अचण सां वॾा वॾा जबल टुकड़ा टुकड़ा थी वेंदा आहिनि। अॼु हिन पूरे कोहिस्तान ऐं सरदारनि खे इहा ख़बर पइजी वेंदी त कंहिंजी मोहबत खसण जो अंजाम छा थींदो आहे। मारींदे गुलबानो खे? जेकॾहिं उहा मुंहिंजी न थी, कंहिंजी बि न थींदी। इहो मुंहिंजो कौल आहे, कौल। ऐं मैं नैलानी, मैं खुशानी, ऐं मैं रीशा। मां चवां थो वरी बि सोच। तूं हर ॻाल्हि आज़माई आहे ऐं तूं नाकाम थी चुकी। थी सघे थो त हाणे नाकामी मुक़दर बणिजी चुकी अथई। ना बंगलो ना, हिन भेरे कामयाब थी मोटंदासीं। तूं वेही रुगो ॾिसजां त हाणे शेर बहादुर छा थो करे। ऐशे गुलबान शाकर जी जिन बरे माइलो आगली दिन मां सॼे राज ऐं बिरादरी खे घुराए उन जे अॻियां ऐलान कंदुसि त हाणे तूं ई हिन सॼी राज ऐं बिरादरी जे पग जो मालिक आहीं। इन नालाइक पुट खे मां पंहिंजी सॼी मिल्कियत खां ऐं बिरादरीअ खां आग करणु थो चाहियां ऐं हुनजो मूंसां ऐं मुंहिंजे राज सां को बि तालुक न रहंदो। चाचा साईं खे मां जवाब नथो ॾेई सघां। जेकॾहिं बालाज नालायक आहे त उनजी जॻह ते सरदारी जो ताज कंहिं ॿिए जे मथे ते रखिजे। हा, उन लाइ मूंखे को माण्हू ॻोल्हणो पवंदो। हा, इहो सरदारी वारो भार मां त नथो खणी सघां। ऐं चाचा साईं खे जवाब न चाचा साईं खे जे जवाब ॾिनुमि त हू हिकदमि नाराज़ थी पवंदा। उन करे फ़िलहाल हिन ॻाल्हि खे पाण ताईं रखिजे। जेसीं मां उन माण्हूअ सां पक न करे वठां तेसीं त इहा ॻाल्हि पंहिंजे ई अंदर में रहे त बहितर रहंदो। एतिरा कमज़ोर थी विया जो हिकु औरत वठो गुलबानो खे आज़ाद बि न कराए सघियासीं। ऐं हाणे हूअ सरदार वटि वञी पहुती आहे। ऐं इहो सभु कुझु नेमत जे करे थियो आहे। माई नेमत खे तव्हां अहिड़ी मौत जी निंड सुम्हारे छॾींदुसि खबर भी न पई सकती। न शेर बहादुर खन न हाणे न माई नेमत खे खत्म करणो आहे, खत्म। पर करे बंगुला
आखिर वो वक्त कॾहिं ईंदो? मूं तोखे चयो हो न शायदि नाकामी पंहिंजो मुक़दर बणिजी चुकी आहे। बस बकवास बंद कर बंगुला। नाकाम तव्हां उन्हनि जे इरादनि खे कंदुसि जिन असांजे अंदर में जीर कया आहे। इन लाइ पाण खे कुझु वक़्त जो इंतज़ारु करणो पवंदो। न वक्त गुज़री वञण जो नालो आहे ऐं जेके वक्त जो इंतज़ार कंदा रहिया उहे पुठिते पइजी विया, मैदान छॾे भॼी विया। पर मां मैदान छॾण वारो न आहियां। इन्हनि सभिनी खे मारींदुसि पोइ भला इहो त ठीकु आहे पर कुझु वक़्तु इंतज़ारु कर। हमेशह बुरो वक़्तु न रहंदो आहे, आख़िर पंहिंजो भलो वक़्तु ईंदो। जानब खान की हाल अहवाल है? जमाल खान सरदार सावण खाना गुलबानो वापस कर चवन पिया त ॾींहं ॿिनि में छोकिरी खे पीउ जे हवाले कयो वेंदो। छा थो चई जानब खान? छा तूं इहो सच थो चई? हाँ भाउ सोराना सच थो चवां। ओए अॻे त कॾहिं बि कोस्तान में न थियो आहे। हीअ त बेइज़ती वारी ॻाल्हि आहे। चाकर खे पंहिंजो न त घटि में घटि राज वारनि जे त इज़त जो ख़्यालु रखणु खपे। चाकर खान इहो चाकर खान छा कंदो? ज़िल्लत वारी ज़िंदगी खां चङो ई त छोकिरीअ खे क़त्ल करे मारे छॾ, पर अहिड़ो गैरती आहे किथे? अड़े तव्हां त गैरती आहियो न। जमाल खान असां छा कयूं? कयो गुलबानू खे वञी पूरो। असांजो छा वञी धूड़ पाए? दफ़ादार। अरे तू राज जो नहीं तोखे गैरत कोन थी अचे? या वरी तू फाड़ियो ऐं बेगैरत थी वियो आहीं? ॻाल्हियूं त सभु था कयो पर गैरत टके जी बि न अथव, टके जी बि न। राज जी छोकिरी वई अथनि अञा कोन मोटायूं। असांजी छोकिरी कफ़ा कफ़ा करे छॾी। छा चई रे? हाँ बकवास तो करी। घर में लपे अटो कोन टोपू थानो दिल पे चए थी त बस जो हिकु कोणाए बिप पाड़े छॾे। मत पर ध्यान या घेर से डोको तो मच्छी आंगुर छो तो तड़पे। दिल पे एतरी थई न हाणे कोहिस्तान जी इज़त ऐं गैरत जो मसलो आहे। जेकॾहिं इहा छोरी गुलबानू जीअरी रही त मां कंध खणी हलण जहिड़ो न रहंदुसि ऐं मूंखे सॼे कोहिस्तान जा माण्हू ईअं डोंकूं ऐं ठठोलियूं कंदा रहंदा। इन्हीअ करे गुलबानू जो सिर हर हाल में खणणो आहे, खत्म करणो आहे हिन गुलबानू खे। तॾहिं जमाल खान तूं कंध खणी हलण जहिड़ो थींदी। हा
मां गुलबानो के छो कतल करया मुझो न केड़ो डो कयो आ मासूम चाची मासूम जमाल खान मासूम न थई जेकॾहिं मूं कुझु न कयो न त माण्हू ईअं मुत खे टोकू हणंदा रहंदा पर ही सॼे राज ऐं सॼे कोहिस्तान जी इज़त ऐं गैरत जो मसइलो आहे इन करे मूंखे ईअं ख़ामोश वेहण न घुर्जे जेकॾहिं कुझु बि न कयो न त सॼो राज ऐं सॼो कोहिस्तान मूं ते ईअं खिलंदो रहंदो ऐं टोकू हणंदा रहंदा जमाल खान तूं कंतु खणी हलण जहिड़ो न रहंदे हा इन गुलबानू खे ख़तम कर त पोइ इन सॼे कोहिस्तान में तुंहिंजी इज़त बि रहंदी ऐं तुंहिंजी गैरत बि न त तुंहिंजी इज़त ऐं गैरत मिटीअ में मिली वेंदी सोची छा थो हल इन गुलबानूअ खे ख़तम कर हा मूंखे गुलबानू खे मारणु घुर्जे अॼु न छॾींदुसि इन गुलबानूअ खे धप करे छॾींदुसि असां हमेशह जे लाइ गुलबानू मुझे बच्चा तू खैर सा सही सलामत अची वई है बाबा हिन का भलो त इहो तमन्ना अची हा धीअ न वञण तुंहिंजे वस में हो न अचण तुंहिंजे वस में हो बस इहो क़िस्मत में हो थियणो हो सो थी वियो बाबा मुझे वस में आई छा पुट तुझे वस में रुगो रोइण ऐं घोड़ा गाड़ण आहे ये घोड़ा बचाए रख पर बाबा इहो भी मुझे वस में ना है धीअ हाणे ये घोड़ा उगी छॾ तूं कंहिं दुश्मन जे घर में न आई आहीं पंहिंजे घर मोटी आई आहीं पंहिंजे घर बाबा इहा ख़बर न पई पए त केरु असांजो दुश्मन आहे या केरु असांजो सजण आहे न धीअ तूं कंहिं दुश्मन जे घर न आई वई तूं पंहिंजे पीउ जे घर आई आहीं पीउ जे ऐं मां तुंहिंजो पीउ आहियां तुंहिंजो दुश्मन न आहियां पर बाबा मां त पंहिंजे नसीबनि ते रोवां थी पर तुंहिंजे अखियुनि में घोड़ा छो आहिनि तूं त जबल वांगुर मज़बूत हुयो ई बाबा तूं चवंदो आई त जबल रोहंदा न आहिनि हाँ धीअ जबल वाकई रोहंदा न आहिनि पर टुटी भोरा भोरा थी वेंदा आहिनि मां बि टुटी भोरा थी विया धीअ चङो दा चकर मां हाणे हलां थो अदा बागली तुंहिंजा लख थोरा वॾी महिरबानी वॾी महिरबानी अञा ताईं बंगलो पाण ते कंहिंजो बि शक न आहे इहो तूं कीअं थो चईं हींअर हू गुलबाने जे मसइले में परेशान आहे इहो कीअं ॿुधो आहे त हू हुनखे मारणु था चाहिनि ऐं इन ॻाल्हि ते हुननि जो पाण में छेड़ो बि थियो आहे ऐं जेकॾहिं हू पाण में विढ़िया त फ़ाइदो पंहिंजो ई थींदो इहो कीअं चवंदा न आहिनि त विढ़नि सान ऐं लताड़जनि पूरा जेकॾहिं चाकर खे कोहिस्तान ऐं बिरादरी मां निकाली ॾेई छॾियऊं त असां साण हमदर्दी करे गुलबानो जो संग भरी सघूं इहा ॻाल्हि त तुंहिंजी सही आहे पर इहा ख़बर जे सरदारनि मां कंहिं हिकु सरदार खे पई त पोइ सरदारनि जो सॾु अचण खां अॻु ई पाण ई कोहिस्तान छॾे किथे परे हलिया वेंदासीं या वरी ॿी सूरत में शहर में रहंदासीं उते हली खाईंदासूं छा जीअं बुराई बंदूक खणणु सेखारे छॾींदी आहे तीअं नेकी मज़दूरी करण बि सेखारे छॾींदी
बेखबर जमाल खान परेशान आई को डोह करे मोटियो आई या नाकाम थी नेठ त कामयाबी मिलंदी केसी ताईं बचंदी कुलपानो लाइ तो चई हा कुलबानू जे लाइ थो चवां जेकॾहिं अॼु चाचा पागली विच में न अचे हा तुप करे छॾिया असां ख़तम जमाल खान उनखे जेकॾहिं उनजो पीउ मारे त भलो आहे न ओ त बेगैरता पहिरें न पर चओ पर असां त गैरतमंद आहियूं न इन जो मतिलब त तूं हाणे हिनखे क़तल कंदे एॾे बाक़ी छॾे ॾियसि बापे जी धी आहे मथे ते पती पराए छॾे ॾियसि नेठ त मिलंदी न गफ़ा गफ़ा करे छॾींदोसांस वाह में लोड़े छॾींदोसांस लाश हथ कंहिंखे न ईंदो मां इहो कतई बर्दाश्त कोन कंदुसि त इहा छोरी ॻोटू चो करे दर में घुमंदी वते ऐं असां कंधु हेठि करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं सो बि गिदड़नि जियां न हरगिज़ न असांखे शींहनि वारी ज़िंदगी गुज़ारणी आहे सो बि बफर शींहनि वारी सम्झो ॻाल्हि कजे ख़ुदा पारी जमाल खान ॾोह त गुलबानो जो न आहे उहा त वेचारी पहिरें ई शेर बहादुर जे क़ैद में रही पोइ वरी तो अलाए वञी किथे वाड़ियो हुनखे हाणे हुनखे जीअरो रहणु घुर्जे हुनखे मरणो पवंदो हर हाल में मरणो पवंदो जेकॾहिं उहो मरे हा न त ॾोही पाण थियो आहे असीं ॾोही थियो हुआसीं पर जेकॾहिं मारिजी वई त हुन गुनाह जा असां गुनाहगार न थींदासीं जमाल खान ॿियो को तरीक़ो कर या त वरी कुझु टाइम सब्र कर राज वारा ज़रूर को न को घस कढंदा जमाल खान हूं बि जेका छोकिरी वञी वरी वरंदी आहे न उहा घणो वक़्तु ज़िंदा न रहंदी आहे जेकॾहिं पुल ते चढ़ी न इहा गुलबानो ख़तम करे छॾींदोसांस न एलानी खुशानी गुलबानो आहे सरदार साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे मुंहिंजी नियाणी वराए ॾिनी पर साईं ॾाढो परेशान आहियां पर सलाह ॾियो मां छा कयां ॾींहुं राति सोचनि में गुम आहियां बाबा मां इन बारे में छा थो करे सघां तूं ॼाणी तुंहिंजी बिरादरी ॼाणे साईं तव्हां असांजा सरदार आहियो ऐं नियाणी बि तव्हां वराई आहे मां त तव्हांजे चवण ते हलंदुमि न साईं मूंखे जेकी कुझु करिणो हो उहो मूं कयो हाणे धीउ तुंहिंजी आहे गैरत बि तुंहिंजी आहे इज़त बि तुंहिंजी आहे मुंहिंजी न आहे जीअं बि तोखे सम्झ में अचे न तीअं वञी कर वरी बि साईं तव्हां खां पुछणु मां पंहिंजो फ़र्ज़ु थो सम्झां जेकॾहिं तूं पंहिंजी इज़त ते लॻल दाग़ धोइण थो चाहीं त मां तोखे रोकींदुसि कोन डॉक्टर खान के अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके पुछी न आहे न पर सरदार साईं मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे मां छा कयां ठीकु आहे पोइ जॾहिं तोखे ॻाल्हि सम्झ में अचे न पोइ अची मूं सां ॻाल्हाइजे जेका तव्हांजी मर्ज़ी मालिक आहियो ठीकु आहे बाबा चाकर तोखे इजाज़त आहे तूं वञ सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।